नाज़रीन भलीकार नाज़रीन सॼी सिंध में हर ॿिए ॾींहुं ॾुखो ईंदड़ तकलीफ़ ॾींदड़ ख़बर पवंदी आहे। अमराणो शहर उमरकोट जेको साईं सरदार शाह जो अबाणो ज़िलो आहे, असां लाइ सिंध वतन आहे। असांखे रूह ते पातल ॼण बदन आहे। इहा ई आहे ज़मीन मुंहिंजी, इहो ई पाके यतन आहे। ख़ूबसूरत सिटूं जेके आहिनि साईं सरदार शाह जूं आहिनि। साईं सरदार शाह जे अबाणे ज़िले अमरकोट में अॼु जेको थियो आहे त ॾाढी दर्दनाक असांखे फुटेज साम्हूं नज़र अचनि पिया, वीडियो साम्हूं नज़र अचनि पिया। कीअं न पुलिस जेको वॾे पैमाने ते लेडीज़ पुलिस उहा गॾिजी जेको आहे माछी जेके सदियुनि खां आबाद आहिनि उन्हनि खे जेको आहे उनजे ॻोठनि ते उन्हनि जे घरनि ते चढ़ाई कई आहे। उन्हनि खे औरतुनि जी तज़लील कई वई आहे। लेडीज़ पुलिस जे हथां औरतुनि खे गिरफ़्तार करायो वियो आहे। लाश करी और चिता उसे डब्बा कराया उते दौड़े। सिर्फ़ु गिरफ़्तार इन जे करे करायो आहे त ही माछी जेके आहिनि हिन ते को रिकॉर्ड कोन्हे, को काग़ज़ कोन्हे, पर ही क़दीमी माण्हू आहिनि। हिकिड़ो जेको बाअसर माण्हू आहे हबीब शाह, उन दावा कई आहे त ही प्रॉपर्टी, हीअ ज़मीन, ही जेके माछी रहनि था तक़रीबन 15 खां 16 घर, इहा संदसि जेकी प्रॉपर्टी आहे। उहो सिविल कोर्ट जेको उन में उमरकोट में वियो, उते उन सूट फाइल कयो, सिविल कोर्ट उन जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। थींदो ई आहे त जेको सिविल कोर्ट फ़ैसिलो ॾिए थी त उनखे मथीं अदालतनि में बि चैलेंज कयो वेंदो आहे उन फ़ैसिले खे। पर ही जेको SSP उमरकोट उज़ैर अहमद मेमण कमाल करे छॾियो आहे। उन जेको आहे उन ई फ़ैसिले ते फौरी तौर ते 15 खां वधीक पुलिस अटाला ऐं पुलिस अटालनि सां गॾु लेडीज़ पुलिस ॾिनी वई आहे। ऐं उहे ग़रीब ॻोठाणा जेके सदियुनि खां मारीअ जे देस उमर जे कोट जे भरिसां, बिल्कुलु उमरकोट में जेके सदियुनि खां आबाद आहिनि। मूं जेको हींअर उतां जे मक़ामी सहाफ़ियुनि सां गुफ़्तगू कई आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि चयो आहे त असांखे ज़राइन इहा दावा करे ॿुधाई आहे त हबीब शाह उनजो कम ई इहो आहे त उहो जाली खाता ठाराईंदो आहे। रेवेन्यू में उनजो तमामु वॾो असरु आहे, उहो जाली खाता ठाराए। इहे हुन कई ॿिया वाक़िया बि कया आहिनि। हीअ जेकी ज़मीन आहे जंहिं ते माछी ग़रीब मिसकीन जेके रेड़ो हलाइनि था, जेके गॾह गाॾी हलाइनि था, जिन जा पका अजाब न आहिनि, जेके पंहिंजे बचनि, पंहिंजे औलाद जी जेको बुख उजाइण जे लाइ सॼो ॾींहुं काढ़े तते में मज़दूरी कनि था, उन्हनि जी ज़मीन ते उहे जेके घर आबाद आहिनि उन ते खाता ठाराए विया आहिनि। उन्हनि खे सिविल कोर्ट में जेको आहे वञी पिटीशन दाख़िल कई, जॾहिं त उतां जा माण्हू चवनि था ही सदियुनि खां आबाद आहिनि। तॾहिं हबीब शाह खे इहा शइ छो न नज़र आई त उन वक़्तु उन माण्हुनि खे रहण न ॾिया, या उनजे हबीब शाह जो वालिद उन्हनि खे उते रहण न ॾिया। हे माण्हू जेके आबाद आहिनि, जेके माण्हू सदियुनि खां वेठा आहिनि, उन्हनि जी एॾी वॾी तज़लील, नियाणियुनि ते बदतरीन तशदुद कयो वियो। घरनि मां गीले खणी उन्हनि खे पुलिस मोबाइलनि में उछले खयो वियो आहे। तव्हां ॾिठो आहे त के ॿार झोलीअ में लुॾनि था, ऐं के माण्हू जेके आहिनि किहाट करे रहियूं आहिनि, रड़ियूं करे रहियूं आहिनि, पिटरूं ऐं पाराता ॾेई रहियूं आहिनि त असीं सदियुनि खां वेठा आहियूं, असांजा ही अजा आहिनि, असांजा अबा दादा जेके आहिनि हिननि ई घरनि में रही विया, हितां ई असां उन्हनि जा लाश खयां, हिते ई असां उन्हनि खे दफ़न कयो। ही कहिड़ो न कहर नाज़िल थियो आहे असांजे मथां। उन्हनि जूं दाऊं, उन्हनि जूं कूकूं, उन्हनि जी नियाणियुनि खे खणी लेडीज़ पुलिस जेको आहे उन्हनि खे, मर्द पुलिस जेके एहलकार, तव्हां ॾिसो न फुटेजनि में त उन्हनि खे गाॾियुनि में विझी खयो वियो आहे। उन्हनि नियाणियुनि जूं दाऊं, तक़रीबन 14 जेके नियाणियूं आहिनि माछी बिरादरीअ सां तालुक़ु रखनि थियूं, उहो उमरकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि ते वाड़ियूं पयूं आहिनि।
हींअर जेको असांखे इतला मिलिया आहिनि त लाल माली जेको PTI सां तालुक़ु रखे थो उमरकोट में वाहिद जेको आहे मुखालिफ़ सियासी पार्टी जेको आहे पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में रहे थो, उन उमरकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, अला वारे चौक ते उन धरणो हणी वेही रहियो। हुनजो इहो ई चवणु आहे त ही सदियुनि खां माण्हू जेके हिते रहनि था, इहा केॾी न वॾी नाइंसाफ़ी आहे जो उन्हनि माण्हुनि खे लठियूं ऐं ॾंड आणी घर जाए पट करे उन्हनि जी नियाणियुनि खे तज़लील करे उन्हनि खे मोबाइलुनि में खणी वञी क़ैद करे छॾियो आहे। लाल माली जो इहो चवणु आहे त ग़रीबनि खे इन ॾुखी महल में न छॾींदा। सॼी सिंध जी सोशल मीडिया, सॼी सिंध जे अंदरि मीडिया ने इहा दहां कूक हली रही आहे त हिन ग़रीबनि खे एॾी वॾी तज़लील करे रमज़ान शरीफ़ जे महीने में उन्हनि खे गाॾियुनि में विझी मोबाइलुनि में विझी थाननि ते वाड़ियो वियो। साईं सरदार शाह जो ही अबाणो शहर आहे, उन अबाणे शहर में सिंध जे हिकिड़े ख़ूबसूरत शाइर जे शहर में ही केॾी न वॾी औरतुनि जी तज़लील थी आहे, केतिरो न वॾो बहरम ऑपरेशन थियो आहे, ग़रीब माण्हू जा अजा ॾाथा विया आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ही रड़ियूं सिंध सरकार ॿुधे, ही चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ॿुधे, सिंध जा वकील शागिर्द ॿुधनि त छा ही ईअं ई थींदो आहे त कंहिं ग़रीबनि जा तव्हां अजा ड्राए पट करे छॾियो। अदालत जो कहिड़ो हुकुम आहे? अदालत जो इहो ई हुकुम हूंदो त हीअ प्रॉपर्टी जेकी आहे हबीब शाह जी, उहा हेठि कोर्ट फ़ैसिलो न, उनखे हाई कोर्ट में चैलेंज करे सघे थो। उमरकोट जा वकील जेके बाशऊर आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु घुरिजे त ही फौरी तौरु उहे ख़ाली कराइजनि। ख़ाली कराइण खां अलावा SSP उमरकोट उज़ैर अहमद मेमन इहो कीअं हुकुम ॾिनो, कीअं डिसीशन वरितो त उन्हनि जा घर ड्राए पट करे छॾियो। माना का जेकी आहे पुलिस न आहे, जेकी एंटी इंक्रोचमेंट हूंदी आहे उहा बि न आहे, रेवेन्यू अमलो बि न आहे, पुलिस भई घर ठाहे छॾिया अथनि, उन्हनि खे तशदुद करे उन्हनि खे मोबाइलुनि में विझी कयूं आहिनि। हीअ त सिधो सऊं हिकिड़ी वंगार लॻे थी, सियासी वंगार जीअं हुजे ईअं हुजे थो त हुननि ग़रीब जेके माछी बिरादरी सां तालुक़ु रखनि था उन्हनि खे तव्हां ॾंड आणी उन्हनि जी औरतुनि जी तज़लील करे, नियाणी जी तज़लील करे उन्हनि खे पुलिस मोबाइलुनि में विझी थाननि में बंदि करे छॾियो अथई, घर ख़ाली करायो। बेयारो मददगार निटण उस में वेठा आहिनि। हैदरा उमरकोट जे अंदरि ही तमामु वॾो एहतिजाज बि हींअर थी रहियो आहे, उमरकोट में धरणो बि लॻल आहे। मुंहिंजी उतां जे मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो चवणु त असां जेकी हिते सहाफ़त कई असांखे 30 खां 35 साल थी विया आहिनि, पर सदियुनि खां वठी हिते इहे माण्हू हिकु सदी थी चुकी आहे हिननि माण्हुनि खे माछी बिरादरी सां तालुक़ु रखनि था, उहे हिते रिहाइश पज़ीर आहिनि, उहे हिते रहनि था, उन्हनि जा हिते घर आहिनि। उन्हनि खे जेको आहे हबीब शाह जो कम ई इहो आहे त उहो जाली खाता ठाराहींदो आहे। जाली खाता ठाहिण खां पोइ उन्हनि खे जेको कोर्ट में वियो, कोर्ट में वञण खां पोइ कोर्ट डिसीशन ॾिनो, हुन ते पुलिस फौरी तौर इहा कार्रवाई कई आहे। 16 खां जेके 20 घर आहिनि उहे जेके आहिनि ड्राए पट कया विया आहिनि, उन्हनि जा जेके औरतूं आहिनि गिरफ़्तार कयूं आहिनि। हींअर उमरकोट में लाल माली जी अॻुवाणी में एहतिजाज हले पियो, वॾे पैमाने ते उते माण्हू पहुतल आहिनि। ही सूरत सॼी सिंध जे माण्हुनि जे आॾो असां रखी आहे, सिंध सरकार जे आॾो असां रखी आहे, सिंध जे जेके बाशऊर वकील आहिनि उन्हनि जे आॾो रखियोसीं त उमरकोट जा ही जेके बेयारो मददगार माछी बिरादरी सां तालुक़ु रखनि था मिसकिन माण्हू, उन्हनि जी वार करे, उन्हनि जी मदद करे, उन्हनि खे वापसि अजाइजो। ही जेको नाहक ऑपरेशन थियो, जेको औरतुनि जी तज़लील कई वई, जिन बि पुलिस एहलकार जेके मर्द पुलिस एहलकार आहिनि जिन औरतुनि जी तज़लील कई आहे, जिन घर ड्राए पट करे छॾिया आहिनि, उनजो जाइज़ो वठो, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। असीं सम्झूं था त सिंध सरकार नोटिस वठी, पीपल्स पार्टीअ जो नारो आहे अतो लतो ऐं अजो, हिननि ग़रीबनि खे अजो वापसि ॾियो ऐं हिननि ग़रीबनि खे घर ठाराए ॾियो त जीअं ही पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। पाण वरी इन ई मौज़ूअ ते ॿीहर बि गुफ़्तगू कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रणी बख़्श पारी जो ॾींदा इजाज़त। सलामत, सिंध सलामत।